ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। असलम अकीली करप्शन में मुलविस आहे। दाऊद यूनिवर्सिटी जो वीसी न बणायो वञे अहिड़ो मुतालबो कयो आहे। सीनियर उस्तादनि वॾे वज़ीर खे ख़त में अहिड़ो मुतालबो कयो आहे। अहम ख़बर आवाज़ सां शेयर कयो। नाज़रीन, असलम अकीली ख़िलाफ़ अदालत में बि केस हलंदड़ आहिनि। प्रोफेसर ज़ीनत मोहम्मद अली, काशिफ उस्मान, दरस रियाज़ शेख ग़ुलाम ऐं ॿियनि अहिड़ो ख़त लिखो आहे वॾे वज़ीर खे। सीनियर उस्तादन वॾे वज़ीर के ख़त लिखियो आहे। असलम अकीली करप्शन में मुलविस आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे असलम अकीली ख़िलाफ़ अदालत में बि केस हलंदड़ आहिनि। प्रोफेसर ज़ीनत मोहम्मद अली ऐं ॿियनि पारां ख़त लिखियो वियो आहे। असलम अकीली करप्शन में मुलविस आहे। केस दाऊद यूनिवर्सिटी जो वीसी न बणायो वञे। सीनियर उस्तादनि पारां वॾे वज़ीर खे अहिड़ो ख़त लिखियो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। कराचीअ मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, छा वधीक तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नैब केसनि करोड़ रुपयनि जी करप्शन इंतज़ामी बेज़ाब्तनि जे मुलविस असलम मुकेली खे दाऊद यूनिवर्सिटी कराची जो वीसी लगाइण जूं तैयारियूं मुकमल कयूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सरपरस्ती में सिंध जी यूनिवर्सिटियुनि में वीसी जे मुक़ररी लाइ क़ाइमु थियल सर्च कमेटी पारां मेरिट जी लताड़ जूं तैयारियूं कयूं वियूं आहिनि। कमेटी जो चेयरमैन कदीर राजपूत पारां नैब केसनि करप्शन ऐं ऑडिट रिपोर्ट में बेक़ाइदगियुनि बावजूदि पंहिंजे बॉस असलम मुकेली खे वीसी मुक़ररु करण लाइ सरगर्म थी वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जे सीनियर उस्तादनि ऐं ऑफिसरनि पारां वॾे वज़ीर खे इन हवाले सां ख़त लिखियो वियो आहे। ख़त में चयो वियो आहे त असलम मुकेली खे गैर क़ानूनी तौर वीसी मुक़ररु थियण खां रोकियो वञे, जॾहिं त नैब ऐं एंटी करप्शन जी इंक्वायरी मुकमल थियण ताईं खेसि मेहरान यूनिवर्सिटी जे वीसी वारे उहिदे तां बि हटायो वञे। ख़त में वधीक चयो वियो आहे त असलम मुकेली ख़िलाफ़ नैब एंटी करप्शन में इंक्वायरी हलंदड़ आहिनि, जॾहिं त ऑडिट रिपोर्ट में संदसि बेक़ाइदगियूं साम्हूं अची चुकियूं आहिनि। ख़त में लिखियो वियो आहे त शहीद जुल्फार अली भुट्टो कैंपस खैरपुर में करोड़ रुपयनि जी करप्शन, असलम मुकेली पारां वेझे माइटनि खे नौकरियूं ॾियण ऐं उन्हनि खे परॾेही दौरनि ते मोकिलण जा बि इंकशाफ साम्हूं आया हुआ। ख़त में चयो वियो आहे त असलम मुकेली ख़िलाफ़ कोर्ट में बि केस हलंदड़ आहिनि। अहिड़ी शख़्सियत खे गैर क़ानूनी तरीक़े सां वीसी मुक़ररु करण जी कोशिश कई पई वञे। उस्तादनि ऐं ऑफिसरनि पारां वॾे वज़ीर खे इन हवाले सां नोटिस वठण जो चयो आहे। मेहरान यूनिवर्सिटी जे केमिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे प्रोफेसर डॉक्टर ज़ीनत मोहम्मद अली, काशिफ उस्मान, दरस रियाज़ शेख, ग़ुलाम परोर ऐं ॿियनि पारां ख़त लिखियो वियो आहे। वाज़े रहे त कदीर राजपूत जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी जो इंप्लॉय आहे, उतां लखे रुपया जेको माहवार पघार आहे उहो मेहरान यूनिवर्सिटी मां बि खणी रहियो आहे। जी, वॾी महिरबानी इम्तियाज़ मस्तोई तफ़सील ॾियण जे लाइ।